मुंहिंजा जेके प्यारा उस्ताद साहिबान ऐं हिन क्लास में शागिर्द ऐं शागिर्दाणियूं, अस्सलाम वालेकुम। मां पहिरियों शुक्रगुज़ार आहियां वाइस साहब पिराले जेको लीडरशिप करे थो साईं नियाज़ अहमद फलंगी साहब जो, ऐं सिंध टीवीअ जो नुमाइंदो बि आहे पिराले ते बि ऐं पीर रोड ते बि कमु करे थो। उनजी महिरबानी आहे जेको पंहिंजो क़ीमती टाइम कढी अॼुकल्ह जेको टाइम आहे, जेको दौर हली रहियो आहे, उहो IT जो दौर आहे। हिन वक़्तु जेकी असांजी साईं फोटोग्राफी या असांजी वीडियो करे रहियो आहे, इहो हिकिड़ो IT चैनल आहे। इहो उनजी नियाज़ फलंगी साहब खे जस हुजे, जेको ॿारनि सां मोहबत करे थो, शागिर्दनि सां मोहबत करे थो, नियाणियुनि सां मोहबत करे थो। असां हुनजा साईं जा वधि में शुक्रगुज़ार आहियूं जो असांजे हिन इदारे एलिमेंट्री बॉयज़ हाई स्कूल उलरा में हिन तकरीब में शिरकत कई। असां हुनजा वधि में शुक्रगुज़ार आहियूं साईं जा। इज़्ज़त माब जनाब समीरुल्लाह साहब, ऐसे साफ़ी दोस्त नियाज़ हुसैन फलंगी साहब, ऐं स्कूल जा उस्ताद कराम ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्द, अस्सलाम वालेकुम। जेको वक़्तु तमामु थोरो आहे, सभ खां पहिरियों असां शुक्रिया अदा कंदासीं असांजे साफ़ी दोस्त नियाज़ हुसैन फलंगी साहब जिन जो वक़्तु कढी करे असांजे स्कूल में आया, ऐं उन खां बाद में असां सभु